ॿ महीना अॻु सकरंड लॻ ॻोठ माड़ी जलबाणीअ में कानून लागू कंदड़ इदारनि पारां चइनि ॻोठाणनि खे शहीद करण ऐं चइनि खे ज़ख़्मी करण वारे वाक़े खां पोइ सिंध सरकार पारां ग़लतीअ जो एतिराफ़ कंदे घरू वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़ IG सिंध रिफ़त ख़ान सां गॾु सकरंड जे ॻोठ माड़ी जलबाणी पहुची शहीदनि जे वारिसनि सां उज़ुरख़ाई करण बाद शहीदनि जे पोयनि लाइ फ़ी शहीद 80 लख रुपया ऐं ज़ख़्मियुनि जे लाइ 20 लख रुपए जो जेको ऐलान कयो हो, अॼु उन ते अमल करे निगरान घरू वज़ीर शहीदनि जे वारिसनि खे वज़ारत दाख़िला जी ऑफिस कराचीअ में घुराए खेनि फ़ी शहीद 80 लख रुपया ऐं फ़ी ज़ख़्मी 20 लख रुपए जा चेक ॾिना। इन मौक़े ते कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद सज्जाद हैदर, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ज़ाहिद हुसैन रिंद ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद कैप्टन हैदर रज़ा ऐं मुतासिर धुर जी नुमाइंदगी कंदड़ हाजी गुल हसन जलबाणी पिणु मौजूदु हुआ। इन मौक़े ते घरू वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़ ॻाल्हाईंदे चयो त असां जेको वाइदो कयो उनखे पहिरें मरहले में पाणी ॾेई चुका आहियूं, जेका माली सहायता जी सूरत में आहे। इंशाअल्लाह ॿिए मरहले में 1 महीने अंदरि शहीदनि जे औलाद खे 4 नौकरियूं ऐं ॿारनि जी तालीम जो ख़र्च पिणु सिंध सरकार बर्दाश्त कंदी। इन मौक़े ते शहीदनि जे वारिस ॻाल्हाईंदे चयो त असीं सिंधी माण्हू सकाफ़त महिमान नवाज़ी सां गॾु तॾे आयलनि खे मान पिणु ॾींदा आहियूं, इन करे उन्हनि रिवायतुनि खे बरक़रार रखियो अथऊं। हिननि इहो बि चयो त असीं सिंध वासियुनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजी मालिकी कई। यादि रहे त शहीदनि में निज़ामुद्दीन जलबाणी, इमाम बख्श जलबाणी, मेहार ख़ान जलबाणी, सिजावल जलबाणी ऐं ज़ख़्मियुनि में अलदाद जलबाणी, अली नवाज़ जलबाणी, सारंग जलबाणी ऐं इमाम अली जलबाणी शामिल हुआ।